بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا إذا تداينتم بدين إلى أجل مسمى فاكتبوه وليكتب بينكم كاتب بالعدل ولا يأب كاتب أن يكتب كما علمه الله فليكتب وليملل الذي عليه الحق وليتق الله ربه ولا يبخس منه شيئا فإن كان الذي عليه الحق سفيها أو ضعيفا أو لا يستطيع أن يمل هو فليملل وليه بالعدل واستشهدوا شهيدين من رجالكم فإن لم يكونا رجلين فرجل وامرأتان ممن ترضون من الشهداء أن تضل إحداهما فتذكر إحداهما الأخرى ولا يأبى الشهداء إذا ما دعوا ولا تسأموا أن تكتبوه صغيرا أو كبيرا إلى أجله ذلكم أقسط عند الله وأقوم للشهادة وأدنى ألا ترتابوا إلا أن تكون تجارة حاضرة تديرونها بينكم فليس عليكم جناح ألا تكتبوها وأشهدوا إذا تبايعتم ولا يضار كاتب ولا شهيد وإن تفعلوا فإنه فسوق بكم واتقوا الله ويعلمكم الله والله بكل شيء عليم وإن كنتم على سفر ولم تجدوا كاتبا فرهان مقبوضة فإن أمن بعضكم بعضا فليؤدي الذي اؤتمن أمانة وليتق الله ربه ولا تكتموا الشهادة ومن يكتمها فإنه آثم قلبه والله بما تعملون عليم صدق الله العظيم ए ईमान वारो जॾहिं लेन देन जो कर्ज़ पखे जो हिक ॿिए सां मुआमिलो कयो वक़्तु मुक़ररु ताईं त पोइ लिखो तव्हां इन्ही खे ऐं भलत लिखे तव्हां जे विच में को लिखंदड़ इंसाफ़ सां ऐं न इनकार करे लिखंदड़ लिखण खां जीअं जो सेखारियो आहे इन्ही खे अल्लाह ताला पोइ भलत लिखे ऐं भलत लिखाराए उहो माण्हू जो इन्ही ते आहे हक़ या कर्ज़ ऐं डिॼे अल्लाह ताला खां जेको रब आहे इन्ही जो ऐं न खोटाए इन्हीअ खां का बि शइ पोइ जेकॾहिं आहे उहो माण्हू जंहिं ते आहे हक़ यानी कर्ज़ बेवकूफ़ या कमज़ोर या नथो सघ रखे ताक़त रखे लिखाराइण जी इहो पाण पोइ भलत लिखाराए उनजो वली वारिस इंसाफ़ सां ऐं ॿ शाहिद बणायो तव्हां पंहिंजे मर्दनि मां पोइ जेकॾहिं न हुजनि ॿ मर्द पोइ हिकु मर्द ऐं ॿ औरतूं उन्हनि माण्हुनि मां जो राज़ी थियो तव्हां शाहिदनि खां मतां विसारे हिकिड़ी इन्हनि ॿिन्हीअ मां पोइ यादि कराए इन्हनि ॿिन्हीअ मां का हिकिड़ी ॿीअ खे ऐं न इनकार कनि शाहिद जॾहिं सॼा वञनि वला तसअमू अन तक्तुबूह सगीरन औ कबीरन ऐं न तंग थियो उन जे लिखण खां नंढी शइ हुजे या वॾी हुजे उन जे मुक़ररु वक़्त ताईं इहो वधीक इंसाफ़ वारी ॻाल्हि आहे अल्लाह वटि ऐं सिधी आहे शाहिदी जे लाइ ऐं घटि में घटि त न शक कंदो तव्हां मगर जो हुजे वापार तिजारत हाज़िर मौजूद जो कयो तव्हां इन्हीअ खे पंहिंजे विच में पोइ नाहे तव्हां ते गुनाह त न लिखो तव्हां इन्हीअ खे ऐं शाहिद बणायो तव्हां जॾहिं वापार तिजारत कयो था तव्हां
ऐं न नुक़सानु ॾिनो वञे को बि लिखंदड़ ऐं न की शाहिदी ॾींदड़। जेकॾहिं कंदो तव्हां पोइ बेशक गुनाह आहे तव्हांजो, पोइ इहो गुनाह आहे तव्हांजो ऐं डिॼो तव्हां अलाह ताला खां। सेखारे थो तव्हांखे अलाह ताला ऐं अलाह ताला हर शइ खे ॼाणंदड़ आहे। ऐं जेकॾहिं आयो तव्हां सफ़र ते ऐं न लहो तव्हां कंहिं लिखंदड़ खे, पोइ गिरवी रखणु आहे कब्ज़े सां। पोइ जेकॾहिं अमुन वारो थिए, इतमाद वारो थिए, कुझु तव्हां मां कुझु ते, बाज़ तव्हां मां बाज़ ते, पोइ भल त अदा करे उहो माण्हू जो अमानत रखी वई आहे उन वटि उनजी अमानत, ऐं डिॼे अलाह खां जेको रब आहे उन जो। ऐं न लिकायो तव्हां गवाही शाहिदी, जेको लिकाईंदो इन खे पोइ बेशक गुनाहगार थींदड़ आहे दिलि इन जी, ऐं अलाह ताला तव्हांजे अमलनि खे ॼाणंदड़ आहे। सूरतुल बक़रा उन जो 39 रुकू, 3 सिपारे तिलक रसुल जो 7 रुकू, आयत नंबर 281 खां 283 ताईं 2 आयतूं इहे तिलावत कयूंसीं ऐं इन्हनि जो तर्जुमो पढ़ियोसीं। इन्हनि आयात में रब्बे ज़ुल जलाल कुझु मामलात जा अहकाम बयान फरमाया आहिनि। पहिरें नंबर ते कर्ज़ ऐं उधार जे मुतलिक़ अल्लाह ताला अहकाम बयान फरमाया आहिनि। पहिरीं आयत में अल्लाह से उसूल ॿुधायो, जॾहिं कर्ज़ पखो तव्हां मुक़ररु वक़्त ताईं हिक ॿिए खां ॾियो वठो त पोइ उन जो दस्तावेज़ लिखो, मतां तव्हां खां भुल थी वञे, मतां को सुभाणे इनकार करे। दस्तावेज़ जूं मुख़्तलिफ़ शक्लूं ऐं सूरतूं थींदियूं आहिनि। अॼुकल्ह जीअं चेक आहे, दस्तावेज़ आहे, का अहिड़ी लिखत आहे, का पेड ते उनजी आहे, अहिड़े नमूने सां। ॿियो अल्लाह ताला इहो मसइलो बयानु फरमायो त उधार जो मामिलो जॾहिं कयो वञे त उन जो वक़्तु ज़रूरु मुक़ररु कयो वञे। कंहिंखे का शइ माण्हू उधारी ॾिए थो, 6 महीना, साल, 2 महीना, टाइम पीरियड ज़रूरु मुक़ररु कजे। ग़ैर मुअय्यन मुद्दत जे लाइ उधार ॾियणु जाइज़ न आहे, छो त ॾियण वारो हर ईंदड़ ॾींहं ते हुनखे चवंदो मूंखे वापसि कर, हो चवंदो बाबा अञा 2 ॾींहं न गुज़रिया आहिनि, कल्ह वरिता त मैं वरी अॼु दर ते अची बीठो आहियां। तंहिंजे करे जेको उधार जो मामिलो थिए उन में टाइम पीरियड ज़रूरु हुजे, ताकी झगड़े खां फ़साद खां माण्हू बची सघे। या जेकॾहिं को ॾींहुं का डेट माण्हू मुक़ररु नथो करे, पोइ अॼुकल्ह जीअं ॿाराड़ियुनि में या इहो हलंदो आहे मौसम जे हिसाब सां कणिक लहंदियूं, कणिक लहे फुटियूं लहनि, अंब लहनि, खजूं लहनि, इहा हिकिड़ी मौसम आहे। इन में अची वेंदो आहे टाइम पीरियड, तक़रीबन 6 माही जो बयानु थी वेंदो आहे। इन अंदाज़ सां ज़रूरु जेको आहे टाइम पीरियड मुक़ररु कजे। वलियक्तुब बैनकुम कातिब, अल्लाह ताला फरमायो तव्हांजे दरमियान कोई लिखंदड़ लिखे, इंसाफ़ वारो। इहो जेको तव्हांजे विच में मामिलो थिए थो, लेन देन जो, ॾेती लेती जो, उधार जो, इहो लिखंदड़ लिखे, पर लिखंदड़ मुनसिफ़ माण्हू हुजे, इंसाफ़ सां लिखे, जो कंहिंजी तरफ़दारी न करे त कंहिंजा खुटाए लिखी छॾे, कंहिंजे तरफ़ों वधाए लिखी छॾे, माना मुकमल जेको मामिलो थियो आहे ओतिरो ई लिखे। छो त उन ज़माने में या अॼुकल्ह ॿाराड़ियुनि में अञा ताईं खोड़ माण्हू मामलात कनि था, हारी नारी इहे एॾा तालीम याफ़्ता न आहिनि, त पोइ इन जे करे जेको लिखे उहो सही नमूने सां जेको आहे लिखे, इंसाफ़ सां लिखे, कंहिंजी बि तरफ़दारी न करे। उन खां पोइ अल्लाह ताला फरमायो वलियुमलिल लज़ी अलैहिल हक़। हाणे लिखराए केरु इहो? हिकिड़ो आहे अरबी में इनखे चइबो आहे बाए, विकिणंदड़, ॿियो चइबो आहे मुश्तरी, ख़रीदार, त या ॾींदड़, ॿियो वठंदड़। त हाणे इहो लिखत केरु कराए? अल्लाह ताला फरमायो जंहिंजे ज़िम्मे हक़ आहे, मसलन सौदो ख़रीद कई, क़ीमत उनजी उधार आहे, जंहिं माण्हू जे ज़िम्मे उधार आहे त दस्तावेज़ जो मज़मून लिखाइणु उन जे ज़िम्मे आहे। हाणे अॼुकल्ह वरी असां वटि सिस्टम उबतो आहे त माना सौदो मां थो वठां, दुकानदार कहूं, हाणे सौदो मां वरितो ऐं कर्ज़ मोते थियो त लिखाइणो इहो मूंखे आहे या लिखणो मूंखे आहे, छो त इहो ॼण त मुंहिंजे तरफ़ों इक़रार आहे,
पर अॼुकल्ह कस्टमर कोन थो लिखे, उते जेको काउंटर ते वेठल आहे उहो थो लिखे। पर इन में इहा आहे त गवाहनि जे साम्हूं उहो इक़रार करे थो या पंहिंजी सिग्नेचर करे थो, उन हिसाब सां थी वेंदो। बाक़ी न त हक़ु उन माण्हू खे आहे लिखाइण जो जंहिंजे मथां कर्ज़ु हुजे, उन खे लिखाइण आहे। वलियत्तक़िल्लाह रब्बह, अलाह ताला फ़रमाए त इन लिखत में अलाह खां माण्हू डिॼे, खोट वाध न करे, का शइ खुटाए न वधाए न, जेका शइ जंहिं रेट में तय थी आहे ओतिरी ई लिखिजे। ईअं न त रेट हिकिड़ो तय थियो आहे, बिल में वरी ॿियो लिखी छॾे, ॾिसे ते अणपढ़ियो माण्हू आहे या जेको आहे अंग्रेज़ी नथो ॼाणे या हिसाब किताब नथो ॼाणे, त अंग्रेज़ी में या कंहिं हिसाब सां हुनखे वधीक रेट लिखी छॾे। अलाह ताला फ़रमाए त इन लिखत में ख़ुदा जो ख़ौफ़ धारे, का शइ खुटाए न ऐं कंहिं ते ज़ुल्म न कजे। पोइ इन मसइले में अलाह ताला फ़रमायो हक़ वारे माण्हू खे यानी जंहिं ते कर्ज़ु आहे लिखाइणो आहे। जेकर इहो सादो माण्हू आहे या पोड़ो माण्हू आहे या नाबालिग आहे या गूंगो आहे या ॿी ज़बान ॻाल्हाइण वारो आहे, जंहिंखे कातिब नथो सम्झे, त उन जे लाइ दस्तावेज़ लिखाइण ते इनखे हाणे कुदरत न आहे, त पोइ इन जो वली वारिस उहो उन जे तरफ़ां लिखाए। एग्रीमेंट जेका बि कराए थो, हाणे पाण नथो कराए सघे, लिखाए नथो सघे, सादो चरियो पोड़ो नंढो, त हाणे उनजो जेको वारिस हुजे, उनजो जेको वली हुजे, उहो उन जे तरफ़ां लिखाए। उन खां पोइ अल्लाह ताला शहादत गवाही जा चंद उसूल बयानु कया आहिनि। मामलात में दस्तावेज़ लिखण ऐं लिखाइण खां पोइ आम उसूल अल्लाह साईं बयानु फ़रमाइनि त दस्तावेज़ जी सिर्फ़ु तहरीर काफ़ी न सम्झो, बल्कि उन ते गवाह बि कयो। जेकॾहिं कंहिं वक़्त जे झगड़ो थी थो पए त अदालत में उन्हनि गवाहनि जी गवाही सां फ़ैसिलो थी सघे थो। माण्हू सिग्नेचर मटाए बि कंदा आहिनि, चेकनि ते हिकिड़ी हूंदी आहे, वरी सी आम ॿी हूंदी आहे, वरी अञा उन जी मामलात में टी हूंदी आहे, सुभाणे मञे ई न, NIC ते उन जी टी सिग्नेचर हुजे, होॾे टी ॿी हुजे। अल्लाह ताला फ़रमाए लिखत खां बाद में गवाह बि बणायो, ताकि सुभाणे तव्हांजो इहो मामिलो अदालत में या इंसाफ़ जे कटहरे में जॾहिं इन लिखत जो इनकार थो थिए त पोइ गवाह मौजूदु हुजनि। अल्लाह ताला केॾो मुनसिफ़ाना असांखे जेको आहे निज़ाम ॾिनो आहे। उन खां पोइ गवाह केतिरा हुजनि, कहिड़े क़िस्म जा हुजनि, उन जे लाइ बि अल्लाह ताला फ़रमायो त गवाह 2 मर्द हुजनि या 1 मर्द ऐं 2 औरतूं हुजनि। हे जेकर 1 मर्द या 2 औरतूं इहे गवाह में हुजनि, पोइ गवाहनि जे लाइ शर्त अल्लाह ताला बयानु फ़रमाया इहो आहे त 2 गवाह मुस्लमान हुजनि, मिर रिजालिकुम, तव्हांजे मर्दनि मां। 3 नंबर ते अल्लाह ताला इहो फ़रमायो त गवाह जेके आहिनि सिक्का मज़बूत ऐं आदिल इंसाफ़ वारा हुजनि, जिन जे कौल ते एतमाद करे सघिजे। हर बाज़ारी माण्हू, ईंदड़ वींदड़ माण्हू, ॿुधू सुधू माण्हू न, हर जेको आहे बसि जेका ॿुधी अहिड़ो न, फासिक ऐं फाजिर न हुजे। शाहिद का मोतबर माण्हू जी शहादत ऐं गवाही क़बूल आहे। मिमन तर्ज़ौन मिन शुहदा, जिन जे शाहिदी खां तव्हां राज़ी हुजो। ईअं त अॼुकल्ह किराए जा शाहिद खोड़ था मिली वञनि, कंहिंजे खीसे में 500 रुपया रखो, शाहिदी ॾींदो, कंहिं उनखे ख़बर ई न आहे। अल्लाह ताला फ़रमाए अहिड़ा हुजनि जिन जे शाहिदी खां तव्हां राज़ी हुजो। ऐं गवाही ॾियण खां बिना उज़ुर शरई जे इनकार करणु गुनाह आहे। उन खां पोइ माण्हुनि खे अल्लाह ताला इहा हिदायत कई, जॾहिं उन्हनि खे कंहिं मामले में गवाह बणाइण जे लाइ सॾियो वञे त पोइ अचण खां इनकार न कनि, छो त शहादत ई इंसान जे हक़ जे ज़िंदा करण जो ज़रिया ऐं झगड़े जे ख़तमु करण जो ज़रिया। इहो कीअं ख़तमु थींदो? गवाही सां ई ख़तमु थींदो। त इन जे लाइ अल्लाह ताला फ़रमाए थी आहे अहम क़ौमी ख़िदमत सम्झी करे तकलीफ़ खे बर्दाश्त करे। उन खां पोइ मामलात जे दस्तावेज़ लिखण जी ताक़ीद फ़रमाई अल्लाह ताला। मामलात नंढा हुजनि या वॾा हुजनि, सभ खे लिखो, उन में तंग न थियो, मामलात खे लिखी छॾियो ताकि इंसाफ़ क़ाइमु रही सघे, ऐं गवाह बि करे छॾियो ताकि जेकॾहिं लिखत ते मामिलो हल नथो थिए त गवाहनि जे गवाही सां इहो मामिलो हल थी वञे। उन खां बाद में अल्लाह ताला वला युज़ार कातिबु वला शहीद में इहा ॻाल्हि बयानु फ़रमाई त लिखंदड़ खे ऐं गवाही ॾींदड़ खे का तकलीफ़ न पहुचाई वञे। अॼुकल्ह असां वटि छा थो थिए त कंहिं मामले में कोई बि गवाही ॾियण लाइ तयारु न आहे, इन जे करे त सुभाणे मां छिकबुनि कोर्टुनि में, मुंहिंजे नौकरी जो मसइलो आहे,
मुंहिंजे जेको आहे हिफ़ाज़त जो मसइलो आहे, मुंहिंजे धंधे कारोबार जो मसइलो आहे, तंहिंजे करे कोई बि गवाही ॾियण जे लाइ तयारु न आहे। अल्लाह ताला फरमायो त जेको माण्हू लिखे थो, कातिब आहे, उनखे ऐं गवाही ॾींदड़ खे कोई बि नुक़सानु न ॾिनो वञे। जेको सची गवाही ॾिए थो, जेकॾहिं इन गवाह खे या लिखंदड़ खे कोई बि तकलीफ़ ॾींदो त हाणे इहो तकलीफ़ ॾींदड़ गुनाहगार थींदो, इहो सख़्तु गुनाह थींदो, छो त उनखे उनजे गवाही अदा करण ते उन नुक़सानु ॾिनो आहे। ॿियो इन में अल्लाह ताला इहो बयानु फ़रमायो आहे त जेकॾहिं इहो शाहिद या लिखंदड़ पंहिंजे इन गवाही ते या लिखण ते मज़दूरी घुरे थो या अचण वञण जो ख़र्चु घुरे थो त उहो बि उन खे ॾियो, छो त उहो पंहिंजो वक़्तु बि सीड़ाया आयो, पंहिंजो धंधो कारोबार बि सीड़ाया आयो, ज़ाहिर आयो त कंहिंखे उनखे ख़र्चु वग़ैरह थियो हूंदो त उनखे उहा ॾियणु घुरिजे। हाणे ईअं न चइबो त इन शायदि पैसा वठी करे शायदि ॾिनी आहे, न, इहो उन जे ख़र्चु पखो उन खे ॾिबो, बाक़ी जेको आहे उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ न ॾिबी। आख़िरी मसइलनि जे तरफ़, आख़िरी आयतुनि जे तफ़सीर जे तरफ़ हलिजे थो। वत्तक़ुल्लाह, अल्लाह ताला फरमाए अल्लाह खां डिॼो, अल्लाह साईं इहे ॻाल्हियूं तव्हांखे सेखारे थो, इहो तव्हांजो दीन आहे ऐं अल्लाह साईं खे हर शइ जो इल्मु आहे। अल्लाह साईं तव्हांखे इहे मामला सेखारिया आहिनि ऐं सेखारे थो। आख़िर में अल्लाह ताला इहो इन आयत में मामिलो बयानु फ़रमायो, हिकु उधार जे मामले में जेकॾहिं कोई कंहिं एतमाद जे लाइ का शइ गिरवी रखे त उन जी बि इजाज़त आहे। मिसाल तौर ते गिरवी कोई माण्हू कां वटि शइ रखे थो, बैंकुनि में बि माण्हू गिरवी रखंदा आहिनि, या कंहिंखां को कर्ज़ु वठे थो, पोइ उन खे चए थो मूं वटि इहे शइ आहे, गिरवी मां रखां थो, तूं मूंखे कर्ज़ु ॾे, त गिरवी रखण जी शरीयत इजाज़त ॾिनी आहे। पोइ जंहिं माण्हू वटि गिरवी रखिबो आहे इन खे चइबो आहे मुर्तहिन, जेको रखे थो इन खे चइबो आहे राहिन, जेका शइ रखिजे थी इन खे चइजे थो रहन। हाणे जेका शइ जंहिं वटि गिरवी रखी वई आहे मुर्तहिन वटि, इन मुर्तहिन खे इन गिरवी रखियल शइ मां फ़ाइदे वठण जी शरीयत इजाज़त न ॾिनी आहे। मिसाल तौर ते का माण्हू कंहिं खां कर्ज़ु वरितो, जेतिरो बि अमाउंट वरितई, हाणे उन वटि गिरवी रखी अथई मोटरसाइकिल या कार, गिरवी रखियल माण्हू हाणे इन जी कार खे भॼाईंदो हुते फ़ाइदो वठे, इहा शरीयत इजाज़त न ॾिनी आहे। गिरवी उन वटि बीठी हूंदी, हिफ़ाज़त सां उन वटि मौजूदु हुजे। का बि शइ रखे थो, मां मिसाल ॾिनो कार जो, पर का बि अहिड़ी शइ को जॻह रखे थो त हाणे गिरवी जंहिं वटि रखी अथई वरी किराए ते ॾेई छॾे, ईअं इजाज़त शरीयत न ॾिनी आहे। अल्लाह ताला फरमायो जेकॾहिं कोई गवाही उनखे ख़बर बि आहे ऐं लिकाए थो नथो अदा करे त इन गुनाह जो असरु इन जे दिलि खे पहुचंदो, माना इन जी हमेशह इन जे दिलि में इहा चुभ कंदी पई त हिकिड़ो मां मामिलो ॾिठो आहे ऐं मां इन खे इंसाफ़ जे लाइ गवाही न ॾिनी, इन जो गुनाह जो असरु इन जे दिलि खे पहुचंदो पियो। अल्लाह ताला असां समूरनि खे गुनाहनि खां बचाए, अल्लाह ताला असांखे पंहिंजे दीन खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सूरह बक़रा जा 39 रुकू थी विया, इंशा अल्लाह ताला सुभाणे सूरह बक़रा जो 40हों ऐं आख़िरी रुकू आहे। इन्हनि आयतुनि में अल्लाह ताला इन्हनि जी वॾी फ़ज़ीलत बयानु फ़रमाई आहे, जिन्ननि खां, शयातीन खां, अहिड़े क़िस्म जे जादू वग़ैरह खां इन्हनि जो वॾो फ़ाइदो आहे। ज़िंदगी रही त इंशा अल्लाह ताला सुभाणे इन रुकू खे तिलावत कंदासीं। रब ज़ब्त जो छा आहे?